तो मोकलाया अलविदा, तो मोकलाया अलविदा। ऐ सिंध तोखे अलविदा, ऐ हिंद तोखे अलविदा। ज़िंदगी जे सफ़र में कलम कबीले जो माण्हू किथे मारिजी वञे को बि पतो नाहे, का बि ख़बर नाहे त केरु कहिड़ी ख़बर तां नाराज़ थी कहिड़े साफ़ी खां संसि ज़िंदगी खसे वठे। उन बेख़बरी ऐं बेयकीनी जे जहान में पाण खे सिर्फ़ु इहा ख़बर आहे त हर बाशऊर माण्हू ताणियल हथियारनि जे साम्हूं बीठल आहे। हुकूमती बेअसी रुॻो तहफ़ुज़ जो अहसासु न खसियो आहे, पर सिंध धरती खे साफ़ियुनि लाइ मक़तल बणाए छॾियो आहे। असीं जेके अञा इम्तियाज़ मीर जे ग़म वारे तले तां उथिया ई न आहियूं त मीरपुर माथेले सां वास्तो रखंदड़ साफ़ी तुफ़ैल रिंद बि शहीद थी चुको। मीरपुर माथेले जे साफ़ी तुफ़ैल रिंद खे अखियुनि जे साम्हूं मौत हथां मात खाईंदे ॾिसण वारे सदमे में संसि मासूम भाइटी चांदनी बि फसाह पूरा करे छॾिया। उहा चांदनी जंहिंखे इंसाफ़ जी अणहू जो एतिरो यकीन हो जो हुन साफ़ी खे बि इहो चई ॾिनो, तव्हां अॻु असां सां इंसाफ़ कयो आहे जो हाण कंदो, हलिया वञो। दूसरा इंसाफ करके करे जो पहले किताबें हालात निकला। सिंध जे सुरनि जो साखी बणिजी वियल सिज शाहिद आहे त ॾींहंनि महीननि ऐं सालनि जी तारीख़ रुॻो दर्द जी तारीख़ आहे ऐं उहा ॼण त रत सां लिखी वई आहे। साफ़ियुनि लाइ मक़तल बणिजी वियल सिंध में गुज़िरियल 5 सालनि दौरान केतिरा साफ़ी क़तल थिया, इन जा पेरा जॾहिं बि खणूं था त तारीख़ ॿुधाए थी त हींअर ताईं 5 सालनि दौरान 10 साफ़ी शहीद थी चुका। फेबरवरी 2020 में नौशहर फ़िरोज़ ज़िले सां वास्तो रखंदड़ सीनियर साफ़ी अज़ीज़ मेमण खे क़तल करे संदसि लाश उछलायो वियो हो ऐं पोइ वक़्त बि अज़ीज़ मेमण सां इंसाफ़ करे न सघियो। मई 2020 दौरान दोदापुर जो दलेर साफ़ी ज़ुल्फ़कार मुंदराणी बि गोलियुनि जो खाज बणिजी वियो। मार्च महीने 2021 में सालेहपट जे साफ़ी अजय लालवाणी खे गोलियुनि जो खाज बणायो वियो। जून 2023 में ख़ैरपुर जे अहमदपुर वारे इलाइक़े में असगर खंड बि क़तल थियो। अगस्त 2023 में सखर जे साखायते साफ़ी जानवंद महर खे गोलियुनि जो खाज बणायो वियो। इंतिज़ामी नाअहली इन खां वॾी भला कहिड़ी चइबी जो सखर जे साखायते साफ़ी जानवंद महर जा कातिल अॼु बि गिरफ़्तार थी न आहिनि सघिया। असां हिन वक़्तु सिंधू दरिया जे किनारे लबे मेहरान पार्क वटि मौजूदु आहियूं। सखर बैराज जे बिल्कुलु साम्हूं ही तव्हां ॾिसी रहिया आहियो आख़िरी सिज आहे। आख़िरी सिज जेका आहे उहो पंहिंजी आख़िरी मंज़िल जे तरफ़ वधी रहियो आहे। आख़िरी मंज़र आहिनि सिज जा जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो। सखर बैराज वटां आख़िरी सिज जा जेके मंज़र आहिनि। मई 2024 में भोतार माए फुट जे नारे सां सुञाणप रखंदड़ नसरुल्ला गॾाणी खे शहीद कयो वियो। उन जा कातिल बि अॼु ताईं इंसाफ़ जे कटड़े में अची न आहिनि सघिया। अगस्त 2024 दौरान रावती जे कचे वारे इलाइक़े में रावती जे साफ़ी मोहम्मद बचल खे गोलियुनि जो खाज बणायो वियो। ठरी मीरवा जी सरज़मीन ते अप्रैल 2025 में साफ़ी एडी शरब गोलियुनि जो बख बणिजी वियो। अञा काल्हुणी ॻाल्हि आहे जो गुज़िरियल महीने सीनियर साफ़ी इम्तियाज़ मीर खे कराची जे रस्तनि ते शहीद कयो वियो ऐं पोइ काल मीरपुर माथेरे जी सरज़मीन ते तुफ़ैल रिंद बि गोलियुनि जो खाज बणिजी वियो। साफ़ियुनि जा इहे सभु क़तल अॼु बि इंसाफ़ जो ओसीड़ो कनि था। ख़बर न आहे ख़िज़ां जी मुंद में मारिजी वियल तुफ़ैल रिंद
जे कातिलनि खे के सज़ाऊं अची सघंदियूं, कातिल कानून जे कटहरे में अची सघंदा या न, पर साफ़ी जो क़त्ल केतिरा ई सवाल उथारे थो। ही तुफ़ैल रिंद साफ़ी जेको क़त्ल थियो आहे, इन्हनि मुंहिंजो 2022 में पुटु आमिर अली इन्हनि मारियो, इनजे भाउ मारियो, जमील जेको इन माल ताईं बि रूपोश आहे। अॼु मां पंहिंजे पुट जो पांध करे वियो। मां एसपी खे इहा गुज़ारिश कंदुसि त कंहिं ग़रीब खे या ॿिए खे तंग न करे। मां मारियो आहे, सरेआम मारियो। ऐं इहो बि सवाल उथारे थो त मासूम चांदनी जे खून नाहक जो हिसाब थी सघंदो, अलाए न। सफ़र में साथी तमारी दमंजिल सदा ढोल घाटी असीं जे मुआसी सफ़र में